दोस्तों असां अची विया आहियूं वेल केयर ते ऐं हे गेट आहे अंदरि हलूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। डॉक्टर साहब ये कितने पोर्शन में होगा? ये 3 पोर्शन में होगा। 9:38 थिया आहिनि ऐं अॼोको जेको ॾींहुं आहे इहो मूंखे हमेशह यादि रहंदो। अॼोको ॾींहुं मुंहिंजे लाइ तमामु घणो वॾो ॾींहुं आहे ऐं साहिल मूंसां गॾु आहे। करीम गाॾी में वेठा आहियूं। तव्हां सोचींदा हूंदो मां पंहिंजी गाॾी छो न स्टार्ट कई आहे, माना उन में छो न आहियां। त दोस्तो हींअर मां वञा पियो वारनि जे लाइ, मतिलबु वारनि जो हेयर ट्रांसप्लांट कराइणु। सो मूंखे इन ॻाल्हि जो डपु बि न आहे, छो त अॼुकल्ह जेको तरीक़ो अची वियो आहे, मतिलबु पोयों कटिन वटिन नथा, डायरेक्ट वार कढी ऐं वार हणनि था। ऐं जंहिंसां मुंहिंजो मतिलबु अपॉइंटमेंट थियो आहे डॉक्टर ज़ैन अलवा ऐं बहादुराबाद में हुनजी क्लिनिक आहे। कल्ह मां उतां थी आयो आहियां ऐं उन जूं कुझु टेस्टूं हुयूं, जेके टेस्टूं बि मां करायूं आहिनि। 4-5 टेस्टूं हुयूं, टेस्टूं मूंसां गॾु आहिनि। टेस्टूं मुंहिंजूं ओके आयूं आहिनि। ईअं हू ट्रांसप्लांट कनि ई नथा, चवनि था बाबा टेस्टूं कराए अचो। सो टेस्टूं मां पंहिंजो हिसो डाव मां करायूं आहिनि। टेस्टूं मुंहिंजूं उनखे मां व्हाट्सअप कयुमि त हुन चयो ओके आहिनि इमरान भाई, तव्हां भले सुभाणे अची वञो। सो अॼु टाइमिंग असांजी सेट आहे 10:30 बजे जी ऐं पैसा मां तव्हांखे न ॾिसींदुसि, छो जो हुन सां मुंहिंजो ॿियो जेको हिसाबु किताबु आहे। अरे कहना क्या चाहते हो? छो जो असां यूट्यूबर बि आहियूं, बहरहाल पैसा बाद जी ॻाल्हि आहे। सो हींअर असां वञूं पिया डॉक्टर ज़ैन ॾे बहादुराबाद करीम गाॾी में। वापसी ते मां सोचियो मतां गाॾी न हलाए सघां, इन लाइ गाॾी मां पंहिंजी न कढी आहे। ऐं साहिल हलाईंदो त आहे, पर तारिक रोड ते इलाही रश हूंदी आहे, इन जे करे थोरो ख़्यालु कयो आहे। बहरहाल सो हुते पुॼूं था, वरी तव्हांखे मां उतां जो ई रिकॉर्डिंग करे ॾेखारियां थो त हॉस्पिटल कहिड़ी आहे ऐं डॉक्टर कहिड़ो आहे। दोस्तों करीम वारो असांखे जल्दी वठी आयो आहे। 10:30 जो अपॉइंटमेंट हुआ ऐं असां 10 बजे पुॼी आहियूं। सोचियोसीं त पहले पेट पूजा बाद में काम दूजा। दोस्तों असां अची विया आहियूं वेल केयर ते ऐं हे गेट आहे अंदरि हलूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों हे आहे सिस्टम सॼो। अस्सलाम वालेकुम। हे आहे हॉस्पिटल। आओ शान किरान वाह ठीक ठाक। डॉक्टर साहब आए? जी हाँ बिल्कुल है। डॉक्टर साहब अची वियो आहे। हे सॼो सिस्टम आहे हिननि जो। पर हाणे अंदरि हुननि जो पंहिंजो ऑपरेटिव वग़ैरह सिस्टम हूंदो। असां डॉक्टर साहब सां मिलूं था, ॾिसूं था त अॼु असांजो जेको टाइम आहे उहो फिक्स थियल आहे। हलूं था डॉक्टर वटि। हे डॉक्टर साहब हिन पासे ॾे आहिनि। त दोस्तों फाइनली असां डॉक्टर साहब जे ऑफिस में पुॼी विया आहियूं ऐं डॉक्टर साहब सां डिस्कस बि थिए पई त हे कहिड़ी जदीद तरीक़ो चवनि था आहे त कट बि न लॻंदो। त डॉक्टर साहब चयो त मां तव्हांखे सम्झायां थो त हे आहे छा असल में ऐं हिनखे चवंदा छा आहिनि, हिन जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। सो डॉक्टर सां डिस्कस। ये नई टेक्नोलॉजी है FUE, जिसे हम फॉलिकुलर यूनिट एक्सट्रैक्शन बोलते हैं। इसमें क्या होता है, एक ही ग्राफ हम पीछे से निकाल के आगे इम्प्लांट करते हैं, जिसमें पेशेंट को कोई तकलीफ नहीं होती, कोई कट नहीं लगता। यूजुअली पेशेंट 1 हफ्ते में ठीक हो जाता है। डॉक्टर ज़ैन लतीफ़ जी ॻाल्हियुनि मां काफ़ी मुतासिर थियुसि, छो जो हुन सम्झाइण जो तरीक़ो तमामु बहितरीनु हुयो ऐं हुनजी मां कारकर्दगी बि ॾिठी त बहितरीनु हुई। मतिलबु हुन जेतिरा केस कया आहिनि, हुननि मूं कहिड़ा कहिड़ा रिज़ल्ट आया आहिनि, उहे बि मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठा। सो फाइनली हाणे असां वञूं था पंहिंजे फाइनल ऑपरेट ॾे। ऐं फस्ट ऑफ ऑल तव्हांखे हिकिड़ो फॉर्म फिल करिणो पवंदो, जंहिंमें तव्हांजी पूरी बायोडेटा हूंदी ऐं उन खां पोइ तव्हांजे मतिलबु मथे ते सॼा नक्शा कढिया वेंदा त किथां कीअं करिणो आहे, पहिरियों छा करिणो आहे, पोइ छा करिणो आहे, उहो सभु रिपोर्ट डॉक्टर साहब ॾसींदो आहे। 3-3.5 हज़ार से ऊपर ग्राफ लगाएंगे। तो ये पीछे है मेरे इतने बाल? पीछे आपके बाल तो कम है क्योंकि आपने पहले भी ट्रांसप्लांट करवाया है जी। और अभी हमारा ये है कि पीछे से भी आपके यानी बोलेंगे ग्राफ्ट और चिन से भी निकालेंगे। यहाँ से? तो ये क्या फर्स्ट टाइम निकलेंगे? नहीं, फर्स्ट टाइम नहीं निकलेंगे। मेरे तो फर्स्ट टाइम निकलेंगे। आपके तो फर्स्ट टाइम निकलेंगे, मगर और पेशेंट के हम निकालते रहते हैं। अच्छा। तो 500, 600 या 700 के करीब ग्राफ निकालेंगे, वो हम पीछे लगाएंगे क्राउन एरिया में। क्राउन एरिया में ग्राफ जो चिन का है वो बहुत अच्छा होता है और हेल्दी ग्राफ होते हैं और थिक होते हैं, क्योंकि चिन की जो ग्रोथ है वो 0.33 mm in 24 hour, मतलब स्पीड में बढ़ता है एज कम्पेयर टू हमारे ये बालों से। इससे डबल होता है। डबल होता है। दोस्तों ये ॾिसो था गाउन वग़ैरह पाराए छॾियो, हे टोपी पाराई अथऊं। हाणे इन खां पोइ ओरिजिनल टोपी जेका वारनि जी लॻंदी उहा बि मां तव्हांखे ॾेखारींदुसि। हींअर मां वेट पियो कयां, अंदरि डॉक्टर साहब सेटिंग पियो करे। इसका मूंसां गॾु वेठल आहे, ॾिसूं था अंदरि छा थो थिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अंदरि वञा थो। अंदरि हे सिस्टम आहे। शान तू जिते किथे मूंखे मिली थो। साईं छा करता है ओटी ताणी मुंहिंजो कम आहे पुॼाइण। अच्छा जी। अच्छा, मुंहिंजी स्टेज ही आहे फाइनल स्टेज है। दोस्त तव्हां नालो छा आहे? अदनान। आप हमारे साथी होंगे ना? जी। चलो एक तो मेल यहाँ पे भी है। मैं भी आपके साथ हूँ। हाँ, मैं मेल की बात कर रहा हूँ।
ठीक है ओके साहिल मूंसां गॾु आहे साहिल तूं ॿाहिरि भली वेट कर मां हिननि सां हिते ॾिसां थो मतिलबु विढ़ां थो सही आहे ओके दोस्तो हींअर असांजा जेके बि ॿार आहिनि 2-3 उहे लहण वारा आहिनि ऐं हे मशीन लॻाईंदो साईं ज़मीन माशाल्लाह सुठी ठाहे ॾिनी तव्हांखे हा जी दोस्तो फर्स्ट स्टेप मुंहिंजो थी वियो आहे मतिलबु जीअं मथे में सुराख निकिरंदा आहिनि उहो थी वियो आहे सॼे मथे में सुराख थी विया आहिनि ऐं को मतिलबु मूंखे सूर न आहे न रत आहे कुझु बि न आहे मूंखे त साफ़ु सुथिरो उअं ई जीअं मां आयुसि उअं ई थो लॻे दोस्तो फाइनली सुबुह थी वई आहे ऐं असां पंहिंजे तोते खे ॿाहिरि विहारियो आहे राति हिकिड़ी गुज़री चुकी आहे राति मूं आराम सां निंड कई बल्कि डॉक्टर साहब ई चयो भले सिधो थी सुम्ही पइजां को मसइलो कोन्हे वार लॻाइण खां पहिरियां पंहिंजी वालदा खे कॉल कई मां चयोमांसि मां छो त मां हुनखे डायरेक्ट न ॾिसियो त वार लॻाइण थो वञा मना करे रेडियूं करे न अब्बा न ईअं न कजांइ सो मां हुनखे कॉल कई अम्मा हिकिड़ो कमु मां दुआ कजां सुभाणे थी वञे सो मां चयो हा वाह अहिड़ो ज़बरदस्ती थी अलाह कंदो मां दुआ थी कयां सो ज़बरदस्ती थी वियो आहे ऐं हींअर मां तव्हांखे पंहिंजो फेस इन लाइ बि नथो ॾेखारियां जो पटी वटी लॻल आहे न वरी वीडियो वेंदी वरी मुंहिंजी माउ ॾिसंदी त वरी परेशान थींदी ऐं दोस्तो डॉक्टर साहब जो मां नालो ऐं नंबर हिन वीडियो में हणी छॾियो आहे जंहिंखे कॉन्टेक्ट करिणो हुजे त उनखे करे सघे थो कॉन्टेक्ट बि ऐं ज़िंदगी रही त नेक्स्ट व्लॉग में वरी गॾु हूंदासीं तेसिताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़